रहीम मुझी सिंध धरती जा प्यारा आबादगार दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों इन वक्त आऊँ अब्बास फार्म ते मौजूद आया मूसां गॾु अब्बास फार्म जी जेका टेक्निकल टीम आहे उहा बि गॾु आहे ऐं प्रोग्रेसिव ज़मीदार साईं मोहम्मद ख़ान वसाण बि गॾु आहे। अॼु हिते अब्बास फार्म ते कल्ह खां करे असां रूम्बे जी स्टार्ट कई आहे, रूम्बो करायूं पिया इंशाअल्लाह ताला 15-20 ॾींहंनि में मतिलबु त रूम्बो असां हिते कंप्लीट करे वेंदासीं। साईं मोहम्मद ख़ान खां पुछंदासीं त कहिड़ियूं कहिड़ियूं जिन्सूं लॻाइण जो प्रोग्राम आहे, कहिड़ी जिन्सुनि जी शुरूआति कई आहे साईं? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त अॼु 5 मार्च आहे, काल्ह 4 मार्च ते असां CKC3 जा 5 एकड़ लॻाया। अॼु 12 एकड़नि जेके भरिजी चुका आहिनि। राति में उन्हनि में असां VR111 जेको UL ग्रुप वारनि जो जेका वैरायटी आहे 111 VR उन खे लॻायूं पिया। ही पोयां असांजे बैक साइड ते जेको आहे रूम्बो हले पियो। ऐं शुरूआति में जेके बि माना हीउ हफ़्तो पूरो हूंदो 10 तारीख़ ताणी, 10 मार्च इन मार्च ताणी, उन में कोशिशि इहा हूंदी त जेके ट्रांसजेनिक बीज आहिनि उहे ई लॻायूं, जेके पिंक फ्री आहिनि उन्हनि खे। उन खां पोइ जेको आहे सो हलाईंदासीं ॿियनि बीजनि ते जेके आम बीज पंहिंजा आहिनि उन्हनि ते। अच्छा सर, कल्ह खां रूम्बो हले पियो, तव्हांखे तजुर्बो थी वियो हूंदो त घणा किलो एकड़ में बिज लॻायो पिया तव्हां ऐं रॉयल गोल्ड स्प्रे कयो पिया या कोन करणी पवंदी? न, हीअ वैरायटियूं पिंक फ्री जेके आहिनि ग्लाइफोसेट फ्री पिया आहिनि, उन्हनि ते डुआल गोल्ड वग़ैरह स्प्रे कोन कंदासीं। बाक़ी बिज 5 किलो ॾियूं पिया। चयो मथां कसबो को बिज हुजे अॻिते पोइ त 5 किलो जे हिसाब सां ॾिसूं ॼम कीअं थो थिए। हाणे हीअ आहे त 5-7 ॾींहं वठंदो ॼम में, पोइ सॼी ख़बर पवंदी। 30 एकड़ बनी जेका आहे सरियां वारी रेडी आहे ऐं उन ते अहिड़े क़िस्म जी वैरायटियूं जेके आहिनि से उहे माना ट्रांसजेनिक जेके आहिनि उहे माना रूम्बो कराईंदासीं। त जीअं हिकिड़ो त ॼम जी बि ख़बर पइजी वेंदी, पर ॼम हाणे जल्दी ख़बर कोन पवंदी। ॼम जे लाइ त टाइम 5 ॾींहं घटि में घटि था लॻनि। अच्छा सर, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते अगाटा जेके रूम्बा थिया आहिनि उते थ्रिप्स जो अटैक थियो आहे, उनजे लाइ तव्हां दोस्तनि खे छा रिकमेंड कंदव? छा स्प्रे करणु खपे या उनजे लाइ एहतियाती का ॻाल्हि? हा, उहो त जेको बि माण्हू अगाटो काहे थो बिज त उहो ज़हनी तौर ते तयारु रहे त पहिरीं ॻाल्हि त थ्रिप्स लाज़मी ईंदो। उनजे लाइ 2 ऑप्शन्स आहिनि, या त संदे बिज जी सीड ट्रीटमेंट करे या त वरी पोइ तयारी करे थ्रिप्स खे मारण जी जेका मशहूरु या मारूफ़ जेका भली दवा आहे उहा आहे रेडियंट। उहा हाणे चयो नंढिड़ा वण जॾहिं हूंदा आहिनि त उन ते इहो ई प्रोडक्ट यूज़ कयो वेंदो आहे ऐं सभ खां महांगो आहे पूरे पाकिस्तान में। पर उन जी जेके रिज़ल्ट आहिनि से माना ज़बरदस्त हूंदा आहिनि ऐं बूढ़े खे बि कंहिं बि क़िस्म जो नुक़सानु। अच्छा साईं, मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे त तव्हांजो फर्टिलाइज़र जेको प्लान आहे तव्हां छा रखियो आहे बनी जे लाइ? अच्छा, फर्टिलाइज़र प्लान ही जेके बि अर्ली वण कया वेंदा आहिनि उन्हनि में कणिक ऐं वणनि काइण में फ़र्क़ु हूंदो आहे। त हिन में जेके इनपुट्स माना जीअं DAP या ह्यूमिक एसिड आहे या ॿिया जेके ज़रूरी शयूं आहिनि उहे फ़िलहालु जेके शयूं तजुर्बाती तौर ते कयूं वेंदियूं उन्हनि में इहे कोन ॾिनियूं वेंदियूं आहिनि। छो जो हिननि में मुख़्तलिफ़ इशूज़ हूंदा आहिनि जर्मिनेशन जा या ॿिया हिन मौसम जे करे। उन करे जॾहिं मूं ज़िंदगी में वण कया त उन में जेको आहे सो ईअं उन्हनि जो जेको आहे सो प्लान कोन ठाहे अथऊं जीअं कणिक जो बाक़ाइदे हिकिड़ो तयारु कयो वेंदो आहे, बाबा DAP बि ॾियोसि, पोइ ह्यूमिक एसिड बि ॾियोसि, पोइ फलाणी शइ बि ॾियोसि। हिननि में फ़िलहालु छो हीअ गुल पोख आहे, हिननि खे जेको आहे तव्हां जेके बि शयूं आहिनि त 40 ॾींहं हाणे त तव्हां ॾींदा वञो पिया, को मसइलो ई कोन्हे को। उन करे हिननि में जेको असां हीअ वण कया आहिनि उन में कंहिं बि क़िस्म जो भाण वग़ैरह कुझु बि कोन हूंदो। पर हिन खां पोइ जेका कणिक वारी बनी वांदी थींदी उन में फर्टिलाइज़र प्लान हूंदो जेको दोस्तनि खां पोइ शेयर कंदासीं। अच्छा साईं, सीड ट्रीटमेंट तव्हां सीड ट्रीटमेंट जा अक्सर वीडियोज़ में फ़वाइद बि ॿुधाईंदा रहंदा आहियो। तव्हां ख़ुदि सीड ट्रीटमेंट छा करे कान कई आहे या अॻिते कंदा हो? छा प्रोग्राम आहे सीड ट्रीटमेंट तव्हांजो? सीड ट्रीटमेंट वारो अनट्रीटेड जेको बिज हिते असां हणूं पिया उनजो जेको मेन रीज़न आहे उहो त जेका मूं वटि मशीन आहे सीड ट्रीटमेंट करण वारी उहा ख़राबु थी पई आहे। उन जा मोटर वोटर जलाए पिया आहिनि, उहो सेटअप ठहियलु हुई कोन को, उहा बाक़ाइदा तयारु करणी पवंदी आहे। उन खां पोइ जो सीड ट्रीटमेंट तॾहिं तव्हांजो कामयाबु आहे जेको पाण भुजनि जे मथां ककड़नि जे मथां हुंबरे वग़ैरह या ॿी का दवा लॻाईंदा आहियूं। उन जो एतिरो को फ़ाइदो न थींदो आहे जेको फ़ाइदो तव्हां हिन खे तेज़ाब में साड़े ककड़नि खे ऐं बाक़ाइदे जेको सिस्टम थींदो आहे पोइ हिननि खे जेको आहे सिंकर सीड ऐं फ्लूट सीड अलॻि करे उन खां पोइ जेका असां सीड ट्रीटमेंट वारी दवा हाणे तव्हां लॻाईंदो त उहा ई कामयाबु आहे। उन करे मशीन वग़ैरह जो मुंहिंजो प्रॉब्लम हुयो, पोइ वरी मूं ज़हनी तौर ते इहा तयारी करे छॾी त ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां सीड ट्रीटमेंट कोन था कयूं त पोइ रेडियंट लाइ असांखे ज़हनी तौर ते तयारु रहणो आहे त 10-12 ॾींहं जीअं वण निकिरी अचंदा मथे त उन खे जेको आहे सो दवा जो स्प्रे कंदासीं। अच्छा सर, तव्हां बनीअ जी जेका तयारी कीअं कई आहे ऐं मतिलबु कहिड़ा हर ॾिना तव्हां वणनि जी तयारीअ में बनीअ लाइ? हीअ जेका बनी तक़रीबन आउं तयारु करायां पियो, हीअ कणकुनि में या सरियण में त लेज़र लेवल थियल आहे। हींअर लेज़र लेवल जी ज़रूरत कोन्हे।
उन करे हिन खे 3 गोबलूं डायरेक्ट ऐं उन खां पोइ हिकु 7 फारी जेका हितां लॻाए मथां खीरो कढियो वियो आहे, माना वॾो खीरो जेको थींदो आहे 2 फारनि वारे सां, माना हिकिड़ो वॾो खीरो टेक्टर कढंदा उहे कढिया विया आहिनि त जीअं जेको आहे सो माना वॾो खीरो हूंदो त पाणी वधीक खणंदो ऐं मॉइस्चर जेका आहे वधीक रहंदी, माना नमी जेका आहे बरक़रार। जा दोस्तों आबादगार दोस्तों ही है अॼो की नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि साम्हूं रखी थी। दोस्तनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, हिन वीडियो खे शेयर कनि ताकी सभिनी आबादगारनि ताईं वणनि जी जेका मालूमात आहे सा पहुची